जी बिल्कुल असीं इन वक़्तु मौजूदु आहियूं रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में जेको कंहिं ज़माने में ॾोहनि जी इंडस्ट्री सॼो वेंदो हो, जिथे रौंती कच्चे जो नालो ईंदो हो त उते माण्हुनि जी दिलनि में ख़ौफ़ पैदा थी वेंदो हो। ऐं कच्चे जा जेके माण्हू आहिनि उहे ॾोहनि जे करे मशहूरु हुया, जंहिंमें तक़रीबन शहर कमेटी जा माण्हू ऐं दौंदू कमेटी, सीला कमेटी जा माण्हू, जेके क़बीलाई तकरार बि हुआ, उन सां गॾोगॾु जेके क्राइम जे हवाले सां, अगवा बरान तावान जे हवाले सां केतिरियूं ई वारदातूं थींदियूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿाहिरें शहरनि खां, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां माण्हुनि खे घुराए किडनैप करे अनी ट्राइब जे हवाले सां या सस्तियूं गाॾियूं वठण जे हवाले सां उन्हनि खे घुरायो वेंदो हो। पोइ हिते उन्हनि खे क़ैद करे जेको आहे उन्हनि जे वारसनि खां ॻरा भुंग तलब कया वेंदा हुआ। ॻरा भुंग न ॾियण जी सूरत में जेको आहे मुगविन, क़ैद थियल मुगविन जूं जेकियूं नंगियूं वीडियो बणायूं वेंदियूं ऐं उहे वारसनि ॾे उमाणियूं वेंदियूं हुयूं। कानून जी रिट कमज़ोर हुजण जे करे हीउ सभु कुझु रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में थींदो हो। पर हिन वक़्तु जेको रौंती जो कच्चे वारो मेन एरिया आहे, हाजी मोहम्मद उमर ख़ान शर जो हीउ ॻोठु आहे, असीं हिते मौजूदु आहियूं। असीं हितां जी सूरत हाल जो ऐं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करण जी बि कोशिशि कंदासीं। जॾहिं असां हिन नोगो एरिया में जेको कंहिं दौर में अचण त छा, पर नालो वठण सां बि दिलि में ख़ौफ़ पैदा थींदो। अॼु असीं उन पॉइंट ते पहुता आहियूं। असीं हितां जे मक़ामी माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त अमुन अमान जी सूरत हाल बहितर थियण खां पोइ हुननि जी दिलि में कहिड़ी ख़्वाहिश आहे ऐं हू अॻिते हली छा था करणु चाहिनि। हू पढ़ी ऑफिसर थियणु चाहिनि था या वरी हू साॻियो कमु पंहिंजो हथियार खणी ॾोह करणु चाहिनि था। असीं हितां जे मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। साईं, हिते जेको माहौल हुयो माशाअल्लाह बहितरी अची वई आहे, सुठो थी वियो आहे। असांखे हाणे इहा शइ खपे, इस्पतालां ॾिनियूं वञनि, स्कूल ॾिना वञनि, या नादर वारियूं गाॾियूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि, जीअं असां पंहिंजो अगीनंद बाबा हाणे जयलान वारी ज़िंदगी गुज़ारीसीं। हे पॉलिसी बहितरीनु आई आहे। मोहम्मद अनवार खेतराण साहिबु एस पी साहिबु हुजे या नासिर आफ्ताब पठाण साहिबु हुजे, उन्हनि जी महिरबानी सां सभु माण्हू सिलेंडर थी विया आहिनि। बक़ाया फ़ैसिलो थींदो, ईद खां बाद थी वेंदा। असांखे इस्पताल खपी ॾिनी वञे, स्कूल ॾिना वञनि, नादरा वारियूं गाॾियूं ॾिनी वञनि। जीअं हाणे अॻे त असां जानवरनि ज़िंदगी गुज़ारी आहे, हाणे त असांखे बरड़ा पढ़ायूं या कुझु पाण तालीम हासिलु कयूं, इहा ॾिनी वञे। इहे सहूलियतां असांखे ॾिनी वञनि। रोड रस्ते जी सहूलियत ॾिनी वञे, इहा ॾिनी वञे असांखे। असां पंहिंजे बचड़नि खे ऑफिसर, असांखे रोड रस्ता ॾिना वेंदा, स्कूल ॾिना वेंदा, बरड़ा असांजा पढ़ंदा। असां यका इहा ज़िंदगी ठीकु त न खयो आहे क़बीलाई तकरारनि जहिड़ा नारी। असांजा ॿार पढ़ंदा वधंदा, को डॉक्टर साहिबु थींदो, को वकील साहिबु थींदो, इहे असां आस उमेदु रखी वेठा आहियूं। न साईं, असां दुआरी न बंदासीं, असां पढ़णु चाहियूं था। स्कूल साईं हुयो, अचे ई कोई न पियो, हैरासमेंटी खां असांखे स्कूल ॾिनो वञे मास्तर, असां पढ़णु था चाहियूं। असां को ऑफिसर बणंदासीं या डॉक्टर। स्कूल ॾिनो वञे, असांखे पढ़णु चाहियूं था। अॻे स्कूल हुयो, क़बीलाई तकरार जी वजह खां उहो बंदि थी वियो, हाणे असां पढ़णु चाहियूं था बि। जी, पहिरियां तव्हां पढ़ंदा कोन हुयो? पढ़ंदा हुआसीं, अॻे स्कूल हुयो न, पर क़बीलाई तकरार जी वजह खां बंदि थी वियो। 2-3 साल स्कूल खे थी विया आहिनि बि। का तकलीफ़ न आहे, अल्लाह जी महिरबानी आहे। हा, अमुन अमान थी वियो आहे, सुकून लॻो पिया, भलो। अच्छा, हाणे अच वञ में तव्हां का रुकावट कोन्हे? का शइ न आहे साईं। पहिरियां इहे शयूं रुकावटूं पेश ईंदियूं? पहिरियों साईं रुकावटियूं। अच्छा, पहिरियां ई बस कोन हलंदी? पहिरियों हलजियूं बसां, विच में वरी बसां इहे खजी वियूं, अगवा थी वियूं बसां। अच्छा, कंहिं अगवा कयूं? इहे सीलरा खणी आया। अच्छा जी, हाणे माना बहितरी आई? हाणे बहितरी आई आहे, इन ऑपरेशन खां पोइ, रेंजर्स खां, पुलिस जी इहे ऑपरेशन खां पोइ महिरबानी आहिनि। हाणे त रौंती अची वञे आसानी सां? आसानी सां अची वञे था। DIG याजी खेतराण साहिब जी वॾियूं महिरबानियूं आहिनि। असां त हिननि ॾुआरनि खां बरख़िलाफ़, पर इहा ॾुआरी वारी त ज़िंदगी आहे, अर्धी ज़िंदगी आहे। जेको आहे तालीम हुजे, कोई स्कूल हुजे, सहूलियत हुजे त बिल्कुलु बहितरु थी वेंदो। त हीअ पॉइंट आहे सुल्तान कैंप। इहो पुठियों ॾिसो था पिया, जेको आहे सनू जो घर आहे, जेको सरेंडर थी चुको आहे। ओवरऑल सिचुएशन पीसफुल आहे। माज़ी में तव्हां ॾिसंदा हो त हीअ नोगोज़ एरिया हुया, हिते पुलिस जो ॾाढो मुश्किल हूंदो अचणु, पर अनवर साहिबु, खेतरान साहिब जी महिनत सां असां हिते ईज़ी पहुची विया आहियूं। अव्हां जे साम्हूं आहियूं, कोई थ्रेट न आहे। हीउ इलाइक़ो बिल्कुलु क्लियर थी चुको आहे, असांखे कोई थ्रेट न आहे। आराम सां वेठा आहियूं, अव्हां बि अचो था पिया, तव्हांखे बि का बि अहिड़ी तकलीफ़ न थी हूंदी। बिल्कुलु उहो त हाणे माण्हू शहर में अचनि था, हितां बस हले थी पई, सुबुह जो 7 बजे हलंदी आहे, शाम जो हींअर थी सघे थो वापसि ईंदी हुजे। ज़ाइफ़ूं माण्हू सभु शहर वञनि था, उबाड़े रौंती पंहिंजी ख़रीदो फ़रोख़्त कनि था, ईज़ी मोटी था अचनि पिया। बिल्कुलु हाणे अमुन अमान आहे चओ। पहिरियों चवंदा हुआ छा फिलहाल इलाइक़ो ख़राबु आहे, ईअं उहा माशाअल्लाह हाणे सुकून आहे चओ। सभु जेको आहे चओ पाण शहर अची वञनि था, बस सर्विस बि हली रही आहे, ॿई बसां हलनि थियूं, बिल्कुलु बहितर आहे चओ माशाअल्लाह। 2 ॾींहं जेको आहे चओ नादरा वारी गाड़ी बि आई हुई, इस्पताल कंहिं बि लॻी हुई, मुरली दोस्त मोहम्मद शहर जे मदरसे में।